लाहौर के कौमी तकन ते बिलावल भुट्टो ज़रदारी पीटाइबानी के नामज़दगी कागज़न ते दाख़िल इतराज़न ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। रिटर्निंग ऑफिसर NA 127 ते PP चेयरमैन ऐं NA 122 ते पीटाइबानी के नामज़दगी कागज़न ख़िलाफ़ इतराज़न ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी के वकील इरफान कादिर के अॼु ताईं लिखत में जवाब जमा कराइण जी हिदायत कई वई। शहबाज शरीफ जी बि NA 242 ते नामज़दगी कागज़न ते इतराज़ बाबति फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। PP उम्मीदवार पारां दाख़िल कयल इतराज़ में चयो पियो त शहबाज शरीफ बतौर वज़ीर आज़म पघार ऐं मरातन बाबति तफ़सील फ़राहम न कया हुआ। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीरली में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 5 दहशतगर्द मारिजी विया, हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ख़िलाफ़ केतिरनि ई कार्रवाइयुनि में मुलविस हुआ। मारिजी वियल दहशतगर्द बताखोरी ऐं मासूम शहरियुनि जी टारगेट किलिंग में मुलविस हुआ। ISPR मूजिब दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखियूं वेंदियूं। गज़ा में इसराइल जी बरबरीयत, रिहायशी इमारतनि इस्पतालनि ते हमला, इंसाफ़ समेत वधीक 210 फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइली फोर्सेस पारां गज़ा जे ॾखण वारनि इलाइक़नि में हमला तेज़। इसराइल जी ज़मीनी कार्रवाई जे जवाब में हमास जी मज़ाहिमत। 2 ॾींहनि में इसराइली फोर्सेस जा वधीक 22 एहलकार मारिजी विया। लिबनान ते हमलनि जे जवाब में हिज़्बुल्लाह जा ड्रोन हमला। गज़ा ते ज़मीनी हमलनि दौरान इसराइली फ़ौज जा 167 एहलकार मारिजी विया। अल-क़साम ब्रिग्स हमलनि जी वीडियोज़ जारी करे छॾी। हेल ताईं इसराइली बमबारी सबबि शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 21,500 ताईं पहुची वियो। फ़लस्तीन जी सूरतहाल ते अरब लीग जो इजलास। अरब लीग पारां इसराइल ते आलमी अदालत में जंगी ॾोहनि जो केस हलाइण जो मुतालबो। कमिश्नर कराची पारां नए साल जे मौक़े ते कराची डिवीज़न में कलम 144 लागू। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब कराची डिवीज़न में हथियारनि जी नुमाइश, हवाई फायरिंग ते पाबंदी हूंदी। पाबंदी 31 दिसंबर खां 1 जनवरी ताईं रहंदी। कमिश्नर कराची जो चवणु आहे त पाबंदी शहरियुनि जी हिफ़ाज़त जे लाइ लॻाई वई आहे। कानून तोड़ींदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। लाहौर में घर अंदर बाहि लॻण करे 3 ॼणा सड़ी फौत। जोबक वारे इलाइक़े में घर में बाहि लॻण बाद रेस्क्यू टीमनि पहुची 2 औरतुनि समेत 2 गर्भातियुनि जा सड़ियल हालत में इलाज कढे वरिता। पुलिस जो चवणु आहे त बाहि लॻण जो कारण मालूम नाहे थी सघियो। मामले जी जांच जारी आहे। कराची में फैक्ट्री में बाहि लॻण सबबि सड़ी फौत थियल पोरित आबिद हुसैन सूमरो जो मड़ ख़ैरपुर भरिसां बाणी ॻोठ पहुचायो वियो। गुज़िरियल अली बिन कासिम में फैक्ट्री में बॉयलर फाटण सबबि 3 पोरित सड़ी फौत थिया हुआ। ऐं बाड़ू भरिसां घरू अणबड़ता मुड़ुस तां तशदुद जो शिकार औरत ज़ख़्मनि जा सूं नसंदे दमदणी हवाले करे छॾियो। ॻोठ सिंहपुर कोश में 3 ॾींहं अॻु जवाबदार लाइ कोश लठू हणी साल हुरमत खे ज़ख़्मी कयो हो। औरत खे सखर अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते हू इलाज दौरान फ़ौत थी वई। वारसनि पारां जवाबदार खे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो।